गर्दन जो दरिया। तुझे भाउ खे दान ॾिनमि, तोखे बि इज़त सां सम्झायमि, पोइ बि असांजे घिटीअ मां लामारा ॼण खां मुड़ी कोन थी। ठहियो हाणे ठहियो, ये अजायो शक न कर, मां पंहिंजे कम सां थो वञा। ए त ख़बर तोखे कम अची असांजे घिटीअ में था थियनि। हा छो तव्हांजी घिटीअ में कम कोन थो थी सघे छा? चङो हाणे यार टरड़ाए पर छॾ, पए था निकिरण जी कर। मां ॿीहर तोखे हिन घिटीअ में न ॾिसां, सम्झई? तूं बंदूक हणजा, जॾहिं ॿीहर अचां न त बंदूक हणजा। इहा त तोखे पोइ ख़बर पवंदी। जेकर एॾो शौक़ अथई त पोइ छो हींअर ई पूरो कर। लॻे थो तोखे मज़ो चखाइणो ई पवंदो। न मिठल न, तूं पंहिंजो पाण खे काबू में रखो। ए लड़ी छिड़ो आ गन सा ॻाल्हाइण जी का ज़रूरत कान्हे। अड़े मुंहिंजी अहिड़े ॻाल्हि त ॿुध, एॾो तूं मुड़ुसु माण्हू ई तो ज़बरदस्ती असांजी घिटी में असां सां जहिड़ो कदे छॾ जान बाबा, डर रोए तूं। ठहियो हाणे ठहियो, खणी गाॾी न हण त अहिड़ो असर कंदोसां जो ॾेहनि खे ॾस ॾींदो। बस हाणे बस, घणो वात न हण, पए था निकिरण जी कर। नथो वञा, छा कंदो? वञी ॿाहिरि मथां अची कर बाबा, जो अची असांजे गिचीअ में पियो ई। हिकिड़े न हरू भरू असांजे गिचीअ में पिए, पुलिस खां अहिड़ो कुटराईंदोसां, अहिड़ा सच बोल पुत्र हणाईंदोसां जो ॾेहनि खे ॾस ॾींदे पुट। जड़ा खाने तोखे मोकल आहे, तूं मूंखे पुलिस में गिराए सिपाही सुञाणींदो अथई। बाबा हिन जी मगी हाणे ख़तम करणी पवंदी। अहिड़ी से बंदूक बाबा तूं जो जा रूबरू वेठो तो न याड़ी याड़ी हलिया। साणी मां तोसां छा ॻाल्हि कयां, छोरी त असुल सां अहिड़ो कमु कयो आहे, हा करे छॾियो अथसि। आई बस खबर त पवे न त आखिर छोरी कयो छा कयो अथसि? असुल विख विख ते तावीज़ पूरे छॾिया अथसि। केॾी महिल बाहि में थी तावीज़ साड़े, ऐं केॾी महिल ॾिस त वण में ॿधियो वेठी आहे। सच्ची आहीं माई, तूं सच्ची आहीं, 16 आना सच्ची आहीं। मुंहिंजो सॼो बुत ॾके पियो, असुल जिस्म मां साह वञे पियो, रातिनि जूं निंडियूं नथियूं अचनि। मूं त सम्झो हो मूंखे तो बीमारी वकोड़े वई आहे। असुल कम न छोरीअ जो आहे, न छोरीअ जो। माई केॾो बि तूं इलाज कराईंदी न, पर फ़ाइदो टके जो बि कोन थींदी। हाय अल्लाह, हाणे मुंहिंजो छा थींदो? छा थींदो मालिक मुंहिंजो? तूं का भलाई कर। सियाणी मां छा कयां? सियाणी सियाणी तूं मुंहिंजी भेण आई न, हाँ तूं कुछ भी कर, जल्दी कर, मूंखे किथां को पढ़ियो घुराए ॾे। जेतिरो बि ख़र्च ईंदो मां कंदसि, तूं पैसे जी फिकर न कजां। माई जी तुंहिंजी पढ़ाई करे तेसी ते तुंहिंजी त जान ई कोन छुटंदी। हाणे हिन कम में देर न कजां। त तव्हां नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि ते पंहिंजा होश विञाए वेंदा आहियो, ऐं तव्हां इहो बि न ॾिसंदा परावनि माण्हू जे मुंहं ते पंहिंजे भाइरनि जी बेइज़ती कंदा आहियो। चइबो त अञा तव्हांजी दिलि में दुख आहे। जॾहिं मुंहिंजो ॾोह ई कोन, गोराम जी ॻाल्हि जे करे तव्हां मुंहिंजे मथां हथु कयो। साहिरा मूंखे दुख त थींदो न। खुलो पर चाहे मुंहिंजे शीं भाउ खे यार अदा, हाणे तूं जज़्बात में तकड़ो थी थो वञे। वॾो आहे, असां तुंहिंजे अॻियां ॻाल्हाए कोन था सघूं। बाक़ी जेके अदा तूं फैसला कया आहिनि न, सभु ग़लति कया अथई। तव्हांजो मक़सदु आहे त असां गोराम खे अदी जो रिश्तो न ॾियूं हा। अदा तुंहिंजो पहिरियों ग़लति फैसलो इहो हुयो जो तूं अदीअ खे वनवाह मां उथारियो। हाणे जेको कुझु थी गुज़रियो उन ते ॻाल्हाइण में को फ़ाइदो न आहे मनारे। इन बारे में त असां कोन था ॻाल्हायूं, तॾहिं त ग़लति फैसले जे मथां ग़लति फैसला था थियनि। जॾहिं बि असां को क़दम खणूं, असां टई ॿाहिरि वेही करे का सलाह असांजे लाइ भलो आहे, ऐं उन सां का बि ग़लती कोन थींदी। पर तव्हां असांखे मौजूद ई कोन था सम्झो थी। भला मां तव्हांखे मौजूद न सम्झां, भला ईअं थी सघे? हा ना, अदो मल्हार सही थो चए। असां पंहिंजी अना ऐं किरोध ख़ातिर पंहिंजी भेण मथां वॾो ज़ुल्म कयो। ग़लती राणीअ जी, सज़ा आदीअ खे,
गलती वरियाम जी सज़ा अदीअ खे। इहे अदीअ जूं बददुआऊं आहिनि जन असांजो सुख चैन सभु विञाए छॾियो। हाणे अदी जो रिश्तो सही जॻह ते अची जेकॾहिं हाणे गोराम अदी खे सुख नथो ॾे त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसी हाणे अदी खे दुख न मिलंदो। जेकॾहिं गोराम ईअं कयो न त गोराम जे घर में घिड़ी उनखे मोचड़ा हणी ईंदासीं। अॼु खां पोइ अदी खे को बि दुख न मिलंदो। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। हमेशा जे लाइ मां तोखे नथी चवां, कुछ ॾींहंनि जे लाइ चवां थी तो हुते हली रहूं। अम्मा खे जवाब ॾियां कि सुठो नथो लॻे। अब्बा ही बेचारी लीला आहे पई, तू वञी छो नथो? मां मूंखे सुठो कोन थो लॻे। इहो तोखे हमेशा रहण जे लाइ कान थी ज़ोर भरे, बटन ॾींहंनि जे लाइ थी। तूं छो नथो वञी रही होॾे बाबा? कहिड़ो बरो थो चढ़ई? पूजा मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त पुफी शहर आख़िर वञे छो थी? उते अदा खे बाबा दाख़िला वठी ॾींदा। अच्छा अच्छा अच्छा, इहो अदा वरी तव्हांजो किथां अची वियो? इहो रोल चोरो अकबर खान लाइ किथां हथ कयो? हाणे हुनखे पढ़ाए पोसे वॾो करे हुनखे कतो पंहिंजी मिल्कियत जो वारिस। कुझु हाणे ॻाल्हि ॿुध कुझ तूं हिकिड़ो पंहिंजो पाण मुरादो नोटिस वठी ने छोरे खे घर मां भॼा। मामा असां पंहिंजी मिल्कियत तबाह करे छॾी। हाणे अम्मा ऐं बाबा जी मिल्कियत में अखियूं कोन विझ सघंदासीं। सिर्फ जमीन तबाह थी, बाक़ी जेके लखे रुपया बैंक में पिया हुआ उहे काॾे विया? इहे त हिन छोरीअ खे नज़र ई कोन था अचनि। बाक़ी जेके असां का ग़लतीअ में चोराइजी विया उन्हनि जी त सिर्फ़ु हरबर लॻी पई अथसि, हरबर लॻी पई अथसि। पैसा 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 बाबा बाबा हाणे छॾियो हिननि पुराणनि ॻाल्हियुनि खे। वरी जे इहे पुराणियूं ॻाल्हियूं शुरू थियूं त वरी झड़ो शुरू थी वेंदो। ऐं मां ॿुधायां त पोइ मां विच में कोन ईंदोमांव। ऐं पोइ मां हितां हलियो वेंदुमि ऐं पोइ तव्हां ड्रॉ करे झेड़ो कजो ऐं पंहिंजी इहा ॿार सुकून सां पूरी कजो बसि न। मामा ऐं मामी जो छेड़ो मरण घड़ी ताईं ख़त्म न थींदो। घटि वात त तूं बि कोन थी हाणी आहे। जेकॾहिं असांखे तूं सुकून सां रहण ॾी त पोइ असीं चरिया थिया आहियूं छा जो तोसां झेड़ो कयूं? भाई साईं चयो आहे त इहो वज़ीफ़ो पढ़ंदी रहो। फिलहाल घर ते इहो पढ़ी शुकार त तावीज़ जो असर ख़त्म थिए। इहो वज़ीफ़ो त मां पढ़ंदसि सियाणी। जेकॾहिं साईं पाण अची ते इहा पढ़ाई करे आ त चङो न हो। मूं बि ॾाढी कोशिशि कई साईं खे चवण जी त हली साईं घर में पढ़ाई कर, पर साईं चयो त मूं वटि टाइम ई कोन्हे पुट। सियाणी सियाणी थोड़ी सोच कर। जेकॾहिं साईं न आयो त मुंहिंजो छा थींदो? इहा दुआ छोरी त मूंखे ॻारे चट करे छॾींदी। असल मुर्शिद सफ़ा मुरीदनि जे घेरे में आहे। हिकिड़ो मुरीद वञेसि थो त ॿियो वरी हेॾां वठी थो वञेसि, पोइ हेॾां वठी थो वञेसि। वांद काई कान थी मिलेसि। इन्ही करे चवां थी कुझु बि कर, मुर्शिद साईं खे घर हेॾो वठी अच। जेको मुर्शिद तोखे वज़ीफ़ो ॾिनो आहे न, ॿ ॾींहं खनि पढ़ त सही, उनजो ॾिस असर केतिरो थो थिए। जेकॾहिं नथो असर थिए त मां वञी रओ लाइ मुर्शिद खे पेरनि ते विझंदसि ऐं उनखे ज़ोरी वठी ईंदसि। तूं चई थी त मां वज़ीफ़ो बि पढ़ंदसि, पर ख़ुदा करे तावीज़नि जो असर बि ख़त्म थिए न। यकीन कर माई, यकीन कर मुर्शिद साईं ते। तोखे असली यकीन ई कंहिं ते न हूंदो आहे। जेकॾहिं उन वज़ीफ़ो ॾिनो आहे त कुझु सोची सम्झी ॾिनो हूंदई न। जेकॾहिं तूं मुर्शिद साईं ते यकीन रखंदीअ त पोइ वरी फ़ाइदो किनो थींदी? न न, मूंखे यकीन आहे मुर्शिद साईं ते, मथसि पूरो भरोसो बि आहे। मां अॼु खां वठी वज़ीफ़ो पढ़णु शुरू करियां। पराए देश में दिलबर जायो खमा तो असां तो के झेड़े लाइ न रोकियो। झेड़े लाइ न रोकियो तो छा धमकाइण जी कोशिश कंदो? असां धमकाईंदा न आहियूं। जेकॾहिं झेड़ो करणो हूंदो आहे न त ॻाल्हाईंदा न आहियूं। सिधी रांद सोटे जी। एॾो ठाउको कॾहिं खां वठी थियो आहे? दिलबर मूं ते यकीन रख त मूं तोखे हिकु दोस्त जे नाते सां रोकियो आहे। सिर्फ़ इहो ॿुधाए त राणी किथे आहे? त पोइ मलार
मां भी दोस्त जी हैसियत सां तोखे ॿुधायां त राणी असां वटि न आहे। तव्हां चयो पंहिंजो वक़्तु पिया विञायो, जेतिरो वक़्तु तव्हां असांजे पोयां विञायो आहे न मल्हार, एतिरो वक़्तु जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए जे पोयां वञो हा न त राणी तव्हांखे मिली वञे। वक़्तु बर्बाद न आहे कयो, पर असांखे पूरी पक राणी तो वठां। मल्हार ही मरंदा मरंदा पर कॾहिं मञीदा कोन। पोइ सुहिणा सा जॾहिं बि तुंहिंजी दिलि करे न असांखे अची पूरो करे वञा। जेकॾहिं असां तोखे न रोके सघियासीं त पोइ असांजा खून तोखे माफ़ न। खुदा गुलू साईं मां पंहिंजी पैकिंग करे छॾी आहे, सुभाणे हलंदा न शहर। बनवे का मां त तोखे वठी हलंदुसि, पर साईं तूं 2 ॾींहंनि जे अंदरि बेज़ार थी पवंदी आहे। साईं जे बेज़ार थियसि न त ॻोठ परे थोरी आहे, मोटी ईंदसि। पोइ वञण मां फ़ाइदो कहिड़ो? साईं चयमि न त मां हिते बेज़ार थी पई आहियां, ऐं तव्हां शहर हलण खां लारायो छो पिया? बानू मां इन करे तोखे शहर में नथो छॾणु चाहियां जो तोखां सवाइ मां हिते बेज़ार थी पवंदुसि, सम्झी छो नथी? साईं मां त चवां थी तव्हां मूंसां गॾु हली शहर रहो, उते पंहिंजो घर आहे। उते पंहिंजो ई घर आहे बानू बेगम, पर यकीन कर न शहर जे माहौल खां अलाए छो मूंखे एलर्जी थी पवंदी आहे। हिते ॾिस खुलियल आबहवा, ताज़ी आबहवा, ॾाढो सुकून आहे हिते। अहिड़े माहौल खे छॾे मां शहर जे बुसट वारे माहौल में नथो रही सघां बानू बेगम। साईं तव्हांजा इहे बहाना मूंखे शक में था विझनि। का त ॻाल्हि आहे न जो शहर हलण खां लारायो पिया। शक? कहिड़ो शक बानू बेगम? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बानू बेगम। सुभाणे मां हर कम पासे ते रखी पहिरीं इहो ई कमु कंदुसि। मूं कूंज खे चई छॾियो आहे सुभाणे खां उहो हिते अची रहंदी। तव्हांजे लाइ मानी जो बंदोबस्त बि उहा ई कंदी जेसीं ताईं मां वापसि नथी अचां। छोरा मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। कन बि खुलियल आहिनि। सियाणी खुदा खुदा कर बड़े फंटागिरी कंदासी बे वरी छा बड़े छा पढ़ाई बड़ाई थोड़ी कजो। ड्राइवर तू ये कजे बड़ा वार पाए जे न फकीर हुंदा ओई कजे त जे उनके बेवकूफ बनायू ऐ समझी वने त वाकई फकीरा। जेकने रो उनके यकीन अची न बेन मानन के पाणे पढ़ो दींदी बस असा जी रोजी हली पवंदी। न न ये था फन कजे तू त चुप करे बे एको कमाई कोन बे वरी निभाग करी। नानी सियाणी जे तावीज़न त को बि असर न ॾेखारियो। अमा तावीज़ एतिरो जल्दी असर न आहिनि कंदा। ॿियो त तावीज़ मूं दुआ खे ॾिना उन सही इस्तेमाल कया अलाए न। पोइ वञे न वञी दुआ खां पुछी अचो, जेकॾहिं न त नानी सियाणी खे मिंथ कयूं कि ॿिया तावीज़ लिखाए आणे ॾे। मां त खणी दुआ ॾे वञा थी पर ख़बर न आहे त इहा माई सियाणी तावीज़ अलाए कंहिंखो थी लिखाए अचे, अलाए पाण लीका पाए थी अचे। नानी सियाणी ये कॾहिं बि कोन कंदी। तू इन सियाणीअ खे नथी सुञाणी, वॾी ॾाइण आहे ॾाइण। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हिन चकर तू नानी सियाणी सां गॾु वञ ऐं ॾिस त इहे तावीज़ किथां थी कराए, केरु थो लिखे। इहा माई मूंखे पाण सां साण कॾहिं बि कोन वठी वेंदी। इहा माई एॾी तेज़ आहे, एॾियूं अखियूं फाड़े थी मूंखे ॾिसे बिले वांगुरु। ऐं सभु अंधा थी वञनि था, विच में उहो खाईंदी थी रहे, कंहिंखे ख़बर ई कोन थी पवे। तू नानी सियाणी खे छॾ वञी अमा दुआ सां मिली अचो ऐं ॾिसी अचो त तावीज़ हू सही इस्तेमाल करे थी या न। जेकॾहिं को बि तावीज़ उन खां ज़ाया थी वियो आहे त असां वञी ॿियो करायूं। ठीकु आहे धीअ, तूं चएं थी त मां वञा थी, पर इहा माई वसाई मूंखे दुआ सां मिलण कोन ॾींदी। वेई जा वेई
यारानी यारने माला वेई जावे आहे छा जो सुबह खां वठी रिंगट लातो थई रू रा लगी पे थी केड़ा सुतल सूर जाग्या थई या जदो अती वई छा हाणे इहा माई जल्द मोटण वारी कान थी ख़बर थी छा कयो इहो जेको छोरो मिलियो त न उधारो अलाए अॻु जाओ इने के बि पाण सां शहर वठी हाणे इनखे पढ़ाईंदी वॾो कंदी पक्को कंदसि सफ़ा पक्को कंदसि पोइ इहो नाक बनाए अकबर ख़ान जी मिल्कियत जे मथां नाक वांगुरु ॾियारे ॻाल्हि ॿुध जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं छा थो सम्झी त असांजी कूंज खे पोइ हिसो मिलंदो या न छा थो ॾिसंदासीं पाण में वेठा इहा हक़ीक़त बि आहे त असां चोरीअ जी मिल्कियत जो करे छॾियो ढींगो ई ढेरी हाणे न चोरीअ जो हिसो त पोइ हिते रहियो ई कोन छड़ा ॻाल्हि त ॿुध इन कूंज वांगुरु कॾहिं कॾहिं मूंखे बि तो मथां शक पवंदो आहे ये पैसा असांजा चोराइजी विया या किथे तो त कोन हड़प करे छॾिया आहिनि या किथे लिकाए बिकाए त कोन छॾिया अथई तूं मुंहिंजे ॻाल्हियुनि खे छॾ तूं छा थी सम्झी जेको छोरी कूंज सोचे थी उहो ई आऊं सोचां थी खे एतबार ई नथो अचे त एतिरा पैसा गुम कीअं थी विया आहे त वॾो जरको तूं बि घटि त कोन आहीं बस हाणे बस अरे तूं बि छोरी वांगुरु वातो थी पई हाणे वरी मां जरको भली मां जरको हुजां पर तूं बि त कंहिंखां घटि न आहीं न जेकॾहिं मूं वटि मिल्कियत हुजे हा त यूं ॾारियासीं भूकियासीं या बेवस ऐं लाचार हिन घर में थोरी पियो हुजां हाणे छॾ हिन ॻाल्हि खे हाणे तूं वञ गहन मां को थोरो विकिणी अच त को खाई पी ठो करियूं जेसि ताईं या कूंज ऐं छोरो अचे तेसि ताईं पाण त बुख न मरूं न हाणे कई न कम जी ॻाल्हि अॼोके सिज में नन ज़ेवरनि खे ॾिया थो लाटोरी एॾे चोरीअ जे ज़ेवरनि जो कया थो मां ढींगो ई ढेरी बसि हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त वापसीअ में छा वठियो जाए बस हाणे घणो ख़र्च करे तूं बि न अचिजां मिड़े इहे ॿाकरे गोश्त जा 3-4 किलो वठी अचिजांइ ऐं जेको बि ॾाढ़ूं आहिनि 4-5 किलो ॾाढ़ूं वठी अचिजां ऐं सूफ़ 6-7 किलो वठी अचिजां केलनि जा 2 दर्जन वठी अचिजां पर खाई ठव कयूं हा ऐं ॿुध ॾिसजांइ शहर में का मच्छी सुठी आई हुजे न या मिठे पाणी वारी त पंहिंजा 2 कुरड़ा उहे बि वठी अचिजांइ ऐं फ्रूट पंहिंजो जाम वठी अचिजांइ खड़ा ॾिठी न फ्रूट ई न खाधो आहे इन करे जेके बि मूं ॿुधायो त मां न मिड़े थोरा वठी अचिजांइ त खाई ठव कयूं इहो बि थोरो फ्रूट ॿुधायो अथई माल मसालो ॿुधायो अथई जेकॾहिं न थोरो को सवायो ॿुधाई हा त मूंखे हेॾे माल जी ऐं फ्रूट जी त ट्रक भराइणी पए हा ॿियो हाणे घणो सियाणो नथी महलाए तो वञे सिकी मूं आयूं खाइण लाइ मस तो मौको मिलियो आहे ॿुध जाड़ा ऐं मूंखे अंब त विसरी विया हलिया उन जूं पंहिंजूं 6-7 पेटियूं वठो अचिजांइ ॾाढे शौक़ सां खाईंदी आहियां ऐं अच्छे बत सां त एॾा सुठा था लॻनि जो तोखे छा ॿुधायां 6 मई जो जेके बि फ्रूट लथल आहिनि पंहिंजा सभु वठो अचिजांइ ये माया या मैं बाबा जेकॾहिं मां हिनखे फ्रूट जो कूनर बि भरे ॾींदुसि न मां सम्झां थो पोइ बि हिनजी कुख कान भरती माई कंदी असां सभिनी जो ढींगो ई अल्लाह 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 माई वसाई छाल तई अल्लाह 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 मासी तोखे चयो न चाची चरी थिरियन के छॾ अल्लाह 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 इहो ॿुधाए थी कीअं आई इन जो मतलब त तावीज़ असर करण शुरू कयो आहे
अल्लाह 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 अल्लाह। हाँ मासी, ॿिया तावीज़ कराए गोराम बि ईअं थी वञे। कोशिश कयां थी। हाणे तूं तां निकिरण जी कर, चाची खे दौरो पइजी वेंदो, तोखे तरे कढंदी तां। मां तोखे ॿिया तावीज़ जल्द आणे थी ॾियां। ये दुनिया